नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे तालके मीरपुर साकरो जे हेडक्वार्टर घारो जे रवासण पीरसन औरत जन्नत ज़ाल मोहम्मद सूफ़न जंहिंखे सख़्त बीमारी जी हालत में जॾहिं सिविल अस्पताल घारो पहुचायो वियो, जिते औरत जे वारसनि पारां सिविल अस्पताल घारो जे इंतज़ामिया खां जॾहिं पीरसन औरत खे ठठो ख़ानगी डॉक्टर ॾांहुं इलाज करण जे लाइ एम्बुलेंस घुरी वई, पर इंतज़ामिया पारां एम्बुलेंस ॾियण खां इनकार ते वारसनि पारां पीरसन औरत खे चिंची रक्शे जे ज़रिए मकली ख़ानगी डॉक्टर ॾांहुं नियो पियो वियो, जिते मकली जे मेन नेशनल हाईवे लॻ वर्कशॉप स्टॉप पहुचंदे पीरसन औरत फोत थी वई, जंहिंखे बाद में मकली जे शहरनि जी मदद करण खां पोइ पीरसन औरत जे लाश खे ईदी एम्बुलेंस ज़रिए वापसि घारो शहर रवानो कयो वियो। ठठे जे शहरनि ऐं सिविल सोसाइटी पारां घारो अस्पताल जे इंतजामिया जे गैर जिम्मेवारी रवैये खिलाफ सख्त मजम्मत कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।